सब नबी अरबन में छो मोकलिया विया बिन कौमुन केड़ो डोह कयो हुयो वाह वाह लगे थो कामरेडा कुरान कोन पढ़ंदा आहिनि पोइ ईअं चवंदा आहिनि तोखे कंहिं चयो त सभु जेके नबी आहिनि उहे अरबन में आया ईअं कोन्हे अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमायो आहे वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूला क़ुरान सूरत नहल इन सूरत नहल में अल्लाह फरमायो आहे असां हर क़ौम ॾे नबी मोकिलियो आहे कुरान तो कुरान न पढ़ियो आहे असां छा कयूं अल्लाह ताला या कुरान पाक में इरशाद फरमायो अच्छा अहिड़ी तरह ॿी कुरान पाक में आयत आहे व इम मिन उम्मतिन इल्ला खला फीहा नज़ीर कुरान अल्लाह ताला फरमायो आहे त का बि अहिड़ी उम्मत न आहे जंहिंमें टे ॼाणण वारो यानी नबी या नबीअ जो पोइ लॻो असां न मोकिलियो हुजे बल्कि हूंदो हर क़ौम में भला ये अञा एतबार न चई त क़ुरान थो फरमाए सूरह फुरक़ान तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह फरमाए तो पाक वा उहा ज़ात जंहिं फुरक़ान नाज़िल फरमायो पंहिंजे ख़ास बंदे यानी रसूल पाक ते जेको कुल जहान हर क़ौम लाइ अल्लाह नबी बनाए मोकिलियो वो नबी से तो रुगो अरबन जो नबी कोने हर क़ौम लाइ नबी कुरान पढ़ो समझो व्याज खोर जी सज़ा मां ॿुधाए चुको आहियां नबी से फरमायो त मां ॾिठो हिकिड़ो माण्हू रत ऐं कुएं जे दरियाह में तरे पियो कपर ते अचे पियो किनारे ते अचे पियो मलाइको उन जे वात में दोज़ख जो ॿरंदड़ पत्थर पियो विझे हो गिड़काए पियो वरी अज़ाब में मुब्तला वरी तरंदो वरते रतो ऐं कुएं जे दरियाह में महबूब फरमायो मां पुछो मलाइकनि खां ही केरु आहे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इहो व्याज खोर आहे या उन जी सज़ा रियाकारी जी सज़ा छा आहे अदा महबूब फरमायो त मां मेराज वारी राति हिकिड़ो माण्हू ॾिठो जंहिंजे हथ में बाल्टी साण हुजे बाल्टी वांगुरु को आलो साण हुअसि जेको खूह में विझे पियो पर उहो ख़ाली पियो निकिरी चेसि वरी विझे वरी खाली निकिरियो चेसि वरी विझे उनजो तरो हुयो ई कोन विझे अंदर निकिरियो चए विझे अंदर को हासिल न पियो थिएसि बाबू फरमायो त मां पुछो इहो केरु आहे अर्ज़ कयो या रसूल इहो रियाकार आहे जेको कोशिश अमल बि करे पियो इहो अमल आहे न पाणी जे लाइ छिकणु अमल बि करे पियो पर मिलंदुसि कुझु बि कोन क़यामत जे ॾिहाड़े जेॾी महिल उथंदो त ठल्लो हूंदो हथ ख़ाली हूंदसि अलाह हुनजी सभु इबादत चट करे छॾींदो रद्द फरमाए छॾींदो अहिड़े माण्हूअ जी का बि जेका आहे सो इबादत क़बूल आहे ऐं अॼुकल्ह रियाकारी वधी वई नज़र खां बचण जो को वज़ीफ़ो ॾसियो इहो हाणे ताज़ो ॾसियुमि तव्हांखे पर वरी बि तव्हांखे ॾसे छॾियां अलहम्द शरीफ़ हिकु दफ़ो वज़ीफ़ो ज़रूरी यादि रखो अलहम्द शरीफ़ हिकु दफ़ो वज़ू करे आयतल कुर्सी हिकु दफ़ो ऐं आख़िरी चारई कुल इहे तव्हां जेको आहे सो पढ़ंदा कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे मुसीबतुनि खां तकलीफ़ुनि खां बचाईंदो छा ॾसियुमि हिकु दफ़ो चओ नज़र खां बचण जो वज़ीफ़ो इहो आहे तव्हां जेको आहे सो अलहम्द आयतल कुर्सी चारई कुल या अय्युहल काफ़िरून कुल हुवल्लाहु अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास इहे पढ़ी पंहिंजे पाण ते दम कयो इहो वज़ीफ़ो साईं रोज़ीअ में तंगी ऐं बेरोज़गारीअ लाइ को वज़ीफ़ो ॾसियो इन लाइ वज़ीफ़ा खोड़नि दुरूद शरीफ़ जी कसरत कयो इंशाअल्लाह रोज़ी खुली पवंदी जेकॾहिं पाण पंहिंजे पसंदि ते को सीगो पढ़ो त भली ॻाल्हि आहे जेको यादि हुजे जे चाहियो मूंखां पुछण त पोइ अचिजो टाइम कढी इंशाअल्लाह मां तव्हांखे ॿुधाईंदुसि